अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा सिकू आखिरकार हाणे सोनी के बजाय खणी वेंदो। छा सांवल खान आखिरकार हाणे रोंडे जे घरां नाम थी मोटंदो। छा रेस जाकिर खान हाणे रोंडे के बख्श करे छॾींदो। त असां तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं जरूरी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल है मिर्ची अमली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट न करें हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सिकू जेको आहे सोनी सां ॻाल्हाईंदो ऐं सोनी खे साफ़ साफ़ चई छॾींदो बसि तोखे कीअं बि करे मूंसां राज़ी थियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मूंसां भॼण जी कोशिशि न कंदे त पोइ तूं पक सम्झी छॾिजां त रुंडो जेको आहे तुंहिंजी शादी हैदर सां कराए छॾींदो। सोनी चवंदो त बसि सिकू मां छा कयां, आख़िरकार मजबूर आहियां। बहरहाल बाबा बि मूंखे इजाज़त ॾेई चुको आहे। बहरहाल मां तोसां हलण लाइ तयारु आहियां, रुॻो तूं अचु त बसि मां निकिरां थो। बसि इन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न पवे। सिकू चवंदो त हा सोनी बसि तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदो ऐं इन खां बाद तूं ॿाहिरि निकिरी अचिजां जीअं मां तोखे कोर्ट ते चाढ़े ऐं तोसां कोर्ट में वञी निकाह कंदुसि। सोनी चवंदो त हा सिकू बसि तूं परेशान न थी, हूं ई मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सांवल खान जेको आहे पंहिंजे सौट खे घोट करे रुंडे जे घर वठी वेंदो ऐं पोइ उन्हनि खे जॾहिं उते ख़बर पइजी वेंदी त सोनी जेको आहे हिते न आहे रहियो, सोनी भॼी चुको आहे, त पोइ सांवल खान जा वायूं बताल थी वेंदियूं ऐं पोइ हू जेको आहे रुंडे जे मथां हमलो कंदो ऐं रुंडे खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हैदर जेको आहे उते रुंडे खे छॾाईंदो ऐं रुंडे खे चवंदो त असां जेको आहे अॼोके ॾींहुं तोखे बख़्श था कयूं त तूं जेको आहे सोनी खे वापसि मोटा। अगरि जेकॾहिं तूं सोनी खे वापसि न मोटाए त पोइ सुभाणे को ॾींहुं तुंहिंजो मौत हूंदो। रुंडा चवंदो त सांवल खान बसि मां छा कयां, मां बि मजबूर आहियां। मूं कॾहिं ईअं सोचियो बि न हो त छोरी ईअं भॼी वेंदो सिकू सां गॾु, हू असांजे विच में बदनामी माणींदो। सांवल खान चवंदो रुंडा मूंखे इहा पक नथो थिए त सोनी खे जेको आहे सिकू भॼाई वियो आहे या तूं उनखे लिकायो आहे। अगरि जेकॾहिं उनखे लिकाइण में तुंहिंजा हथ निकिता त पोइ तूं बि मुंहिंजे हथां कॾहिं बि न बचिजी सघंदे। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस जाकिर खान जेको आहे रुंडे खे घुराईंदो, रुंडे खे चवंदो त तो सावल वारनि सां इहो धोखो करे सुठो नाहे कयो। पर इन में शेरल जा हथ आहिनि, मां शेरल खे छिकींदुसि। रुंडा चवंदो त रेस जाकिर खान तोखे मोकल आहे। दोस्तों उमीद है कहाणी आई ईंदव के पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।